ओम शांति। अजय मूल्य तारीख है 26/2022। मीठा मीठा बाप दादा जवंता मीठे मीठे बार सदा नई नशे में रहो कि असां शिव वंशी ब्रह्मा मुख वंशावली ब्रह्मण आहियूं। असांजो ईश्वरी कुल सभिनि खां ऊंचो आहे। प्रश्न आहे, मथे घर में वञण जी लिफ्ट कॾहिं मिलंदी आहे? हुन लिफ्ट में केरु वेही सघंदो आहे? उत्तर आहे, हाणे संगम युग ते ही घर वञण जी लिफ्ट मिलंदी आहे। जेसि ताईं कोई बाप जो न ठहे, ब्रह्मण न ठहे, तेसि ताईं न लिफ्ट ते न वेही सघंदो। लिफ्ट ते वेहण जे लाइ पवित्र रहणो पवंदो। ॿियो सुदर्शन चक्र घुमाइणो आहे। इहे ई जीअं पंख आहिनि, इन ई पंखनि जे आधार सां घर वञी सघंदा आहियूं। गीता आहे धीरज दर मनवा। ओम शांति। मीठा मीठा संगम युगी ब्रह्मण जेके सुदर्शन चक्रधारी चइबो आहे, उहा हाणे गुप्त वेश में पढ़नि था। तव्हांखे कोई समझी न सघे कि संगम युगी ब्रह्मा मुख वंशावली आहिनि। तव्हां ॿार ॼाणदा असां शिव वंशी ब्रह्मा मुख वंशावली आहियूं। त कुल जो भी नशो हूंदो आहे। नशो जी तव्हांजो आहे ईश्वर कुल। ईश्वर ही वेही करे तव्हांखे पंहिंजो ठातो अथई, पाण सां गॾु वठी वञण लाइ। ॿार ॼाणदा आहिनि त बाप भी ॼाणदो आहे कि आत्मा पतित थी वई आहे, हाणे पावन ठहिणो। हाणे ॿारनि खे निश्चय थियो आहे कि असां शिव वंशी ब्रह्मा मुख वंशावली। तव्हांजो नाम ई आहे ब्रह्मा कुमार कुमारियूं। सॼी दुनिया शिव वंशी आहे। ब्रह्मण कुल भूषण भी ठहिया आहिनि तॾहिं जॾहिं पहिरियों शिव बाबा खे पहचाननि। वैसे त निराकार रूप में सभी बाबा जा ॿार आहिनि, लेकिन इन ब्रह्मण कुल भूषण में तॾहिं अची सघंदा आहिनि जॾहिं शिव बाबा खे पहचाननि। हिन समय त साकार में बाबा जा ठहिया। ईअं त जॾहिं निराकारी दुनिया में आयो त सर्वोत्तम शिव वंशी आयो, परंतु जॾहिं बाबा साकार में ईंदो आहे त तव्हां ब्रह्मा मुख वंशावली ठहींदा आहियो। हिकु सेकेंड में बाबा छा खां छा ठाहे सघंदो आहे। बाबा चयो ऐं ॿार ठहियो। जीअं आत्मा मुख सां चईंदी आहे, परंतु ॾिखाए में न ईंदी आहे न। उहो ई मां भी हिन समय साकार में अची करे ॻाल्हायां थो। जीअं तव्हांखे जेसि शरीर न मिले तेसि ताईं पाठ कीअं वॼाए सघो। त तव्हां बाल युवा वृद्ध अवस्था में ईंदा आहियो। तव्हांजो शरीर मां हिन अवस्थाउनि में न ईंदो आहे, तॾहिं त चइबो आहे मुंहिंजो जन्म दिव्य ऐं अलौकिक आहे। तव्हां त गर्भ में प्रवेश कंदा आहियो। मां खुदि चईंदो आहियां कि मां ब्रह्मा जे तन में हिननि जे ॾाढे जन्मनि जे अंत जे समय वानप्रस्थ अवस्था में प्रवेश कंदो आहे ऐं तव्हांखे वेही पढ़ाईंदो आहे। तव्हांखे कोई मनुष्य न पढ़ाईंदो आहे, छो जी कहिड़ो भी मनुष्य में ज्ञान ई न आहे। चईंदा आहिनि पतित पावन अचो, त पतित पावन केरु? श्री कृष्ण त सतयुग जो पहिरियों प्रिंस आहे न। उहो त पतित पावन न आहे। जॾहिं मनुष्य मरदा आहिनि त चईंदा आहिनि राम चओ राम चओ। जॾहिं कंहिंखे फांसी ते चढ़ाईंदा आहिनि त पादरी माण्हू चईंदा आहिनि गॉड फादर खे यादि करो, छो जी गॉड फादर ही सुखदाता आहे न। बाप ही सभी राज सम्झाईंदो अची करे कि हाणे संगम युग आहे ऐं असांजा सुख जा ॾींहं अचनि था। 84 जन्म पूरा थी विया आहिनि। हाणे संगम जो सुहावनो समय आहे न। इहो ई हिकु युग आहे मथे चढ़ण जो। जीअं मथे वञण जी लिफ्ट मिलंदी आहे, परंतु जेसि ताईं पवित्र न ठहनि, सुदर्शन चक्रधारी न ठहनि, तेसि ताईं लिफ्ट ते वेही न सघनि। हिन समय जीअं पंख मिलिया आहिनि, छो माया पंख कटे ॾींदी आहे। जॾहिं बाबा जा ठहींदा आहियूं, ब्रह्मण ठहींदा आहियूं, तॾहिं ही पंख मिलंदा आहिनि। हाणे संगम ते ब्रह्मण आहियूं, पोइ देवता ठहींदासीं। त तव्हां हाणे संगम युगी आहियो। सतयुगी राजधानी में वञण जो पुरुषार्थ था करो। बाक़ी सुख जा ॾींहं सभिनि जे लाइ अचनि था। बाबा चवनि था कि हाणे तव्हांखे पंख मिलिया आहिनि, पोइ हाणे असांजे लाइ त तीन सुख जा ॾींहं अची विया।
बाक़ी अचन भी था, ताकि धीरज मिले तो न, बाक़ी दुनिया तो घोर अंधियारे में है। ताकि बाप खे तो सुदर्शन चक्रधारी ब्रह्मण कुल भूषण, ये कोई नयो बुझे तो चाहे ये कीअं सुदर्शन चक्रधारी ठही सकता है। सुदर्शन चक्रधारी तो विष्णु है, तो केतिरो फर्क आहे न। तव्हांजी बुद्धि में सॼो ज्ञान आहे। हिन समय तव्हां आहियो ईश्वर संतान, पोइ ठहींदा आहियो दैवी संतान, पोइ वैश्य, पोइ शूद्र ठहींदा आहियो। हिन समय सभिनि खां ऊंचो आहे ईश्वर कुल। वास्तव में महिमा सॼी शिव बाबा जी आहे, पोइ शिव शक्तियुनि, पोइ देवताउनि जी आहे। शिव जी तव्हां हिन समय सेवा था करो न। जो सेवा कंदो आहे हुनखे ई पद मिलंदो आहे न। तव्हां आहियो रूहानी सोशल वर्कर। जिस्मानी सोशल वर्कर त ॾाढा हूंदा आहिनि। तव्हांखे हाणे रूहानी नशो आहे कि असां अशरीरी आयासीं अची करे पंहिंजो, तव्हांखे हाणे रूहानी नशो आहे कि असां अशरीरी आयासीं, हाणे अची करे पोइ पंहिंजो स्वराज्य वरितो आहे। तव्हांखे हाणे बाप द्वारा नॉलेज मिले थी न, मतलब हाणे असां बाबा खे याद करे अशरीरी रीति सां याद करे पंहिंजो स्वराज्य वठूं था न। वरी वरितो बि हुयो, वठूं बि था। तव्हांखे हाणे बाप द्वारा नॉलेज मिली आहे न। स्मृति आई आहे कि हिनखे स्मृति अचण, स्मृति अचण हिनखे छा चइबो आहे, स्मृति लफ़्ज़ आहे। और जॾहिं स्मृति अची वेंदी आहे त नशो मोह बि ठही वेंदा आहिनि। हाणे बाप ई अची करे स्मृति ॾियारंदो आहे कि तव्हां ई देवता क्षत्रिय ठहिया आहियो। हाणे 84 जन्मनि खां पोइ अची करे मिलिया आहियो। इहो आहे संगम युगी कुंभ जो मेलो, आत्मा ऐं परमात्मा जो। परमात्मा अची करे पढ़ाइनि था सर्व शास्त्रमयी शिरोमणि गीता जो ज्ञान था ॾियनि। परमात्मा हाणे ऊंच ते ऊंच गीता ज्ञान असांखे ॾियनि था। उन्हनि गीता में श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो अथनि। अगरि श्री कृष्ण हुजे त सभु उन्हनि ते सटकी वञनि, छो जी उन्हनि में ॾाढी कशिश आहे न। सत्युग जो फर्स्ट प्रिंस श्री कृष्ण जी आत्मा हाणे ॿुधे थी, ऐं जो बि श्री कृष्ण जी आत्मायूं आहिनि, ऐं जो बि श्री कृष्ण पुरी जी आत्मायूं आहिनि, हिकु श्री कृष्ण जी आत्मा बि ॿुधे थी ऐं हुनजी पुरी जी आत्मायूं बि ॿुधनि थियूं, उहे बि समय ॿुधनि थियूं। हाणे तव्हांखे स्मृति आई कि असां ही श्री कृष्णपुरी अथवा लक्ष्मी नारायण पुरी में वेंदासीं। तॾहिं त असां ज्ञान ॿुधूं था न। वही फर्स्ट लक्ष्मी नारायण त फिक्स आहे, हुनजे हिसाब सां पोइ हुनजी राजधानी खपे। पोइ सेकेंड थर्ड पोइ तीअं जेका बि 8 गद्दियूं ईंदियूं उन्हनि द्वारा ई बाबा जो ज्ञान सभु ॿुधंदा न, छो जो उन्हनि जी राजधानी स्थापन थियणी आहे। बाप नॉलेजफुल आहे। बाप में जो नॉलेज आहे उहो असांखे ॾियनि था। कहिड़ी नॉलेज था ॾियनि? परमात्मा जो बीज रूप चइबो आहे न, उसजी झाड़ जी असांखे नॉलेज था ॾियनि। बाबा असांखे सॼे झाड़ जी नॉलेज था ॾियनि। ज्ञान सागर आहे तॾहिं पतित पावन आहे न। जॾहिं लिखंदा आहियूं त सम्झ सां लिखो, पहिरियों पतित पावन चओ या ज्ञान सागर। जरूर ज्ञान आहे तॾहिं त पतितनि खे पावन ठाहींदो न। त पहिरियों बाबा ज्ञान जो सागर आहे, पोइ पतित पावन। त पहिरियों ज्ञान जो सागर, पोइ पतित पावन लिखणो खपे। इहो ज्ञान सागर बाप ई असांखे अची करे ॿुधाईंदो आहे त मनुष्य 84 जन्म कीअं वठंदा आहिनि। हाणे बाबा असांखे सभु राज ॿुधाइण चई न, हिक खे थोरी ॿुधाईंदो आहे। इहा राजयोग जी पाठशाला आहे न। पाठशाला में त ॾाढा हूंदा न, हिक खे थोरी पढ़ाईंदा। असां चईंदासीं बाप टीचर आहे त ॾाॾनि खे पढ़ाईंदो, बाप आहे त पोइ वरसो बि ॾींदो, पढ़ाईंदो बि टीचर ठही करे। बेहद आहे, बेहद जे ॿारनि खे बाबा पढ़ाए त वृद्धि थींदी थी वञे। बाबा जेतिरो जेतिरो सभिनि खे पढ़ाए थो, हाणे ॾिसो केतिरी वृद्धि थी वई आहे। केतिरा ॿारनि खे बाबा जो ज्ञान प्राप्त थींदो आहे। झाड़ धीरे धीरे वधंदो आहे न। जॾहिं थोरो निकिरंदो आहे त चिड़ियायूं खाई वेंदियूं आहिनि। तव्हां ॾिसंदा आहियो हिन झाड़ खे माया जा तूफ़ान ईंदा आहिनि।
सुठा सुठा बि बिखरी वेंदा आहिनि। बाबा शुरू में ॿारनि जी अहिड़ी चलन ॾिसंदा हुया त चवंदा हुया तव्हांजी चलन अहिड़ी आहे जो तव्हां ठहरी न सघंदा, हिन करे श्रीमत ते हलो। उहे चवंदा हुया कुझु बि थी वञे असां भॼी न सघंदासीं। ऐं पोइ बाबा कीअं बि चवंदा हुया, बाबा हुननि खे सावधानी ॾींदो हुयो त बाबा खे चवंदा असां बाबा न भॼी सघंदासीं। पोइ बि भॼी आहे न, तॾहिं ॻाल्हि आहे न आश्रदवसरंती कथंती ऐं भागंती। त तव्हां प्रैक्टिकल में ॾिसो था ईअं ॾाढा ईंदा छुजी ॾाढा हली बि वेंदा, ईंदा बि पोइ हली बि वेंदा। छुजी माया साम्हूं बीठी आहे न, मल्ल युद्ध थींदी आहे न, ॿई तरफ़ सां पहलवान हूंदा आहिनि। पोइ कॾहिं कंहिंजी हार बि थी वेंदी आहे, पोइ कॾहिं कंहिंजी जीत बि थी वेंदी आहे। तव्हांजी हाणे माया सां युद्ध आहे, माया सां जीत पाए तव्हां राजा जी स्थापना था करो न। हाणे असां माया ते जीत पाए पंहिंजी राजा जी स्थापना था करो। बाप चवंदो आहे इहे विनाश जी निशानी आहे बॉम्ब। शास्त्र में लिखल आहे कि पेट सां मुंह सां निकिता पंहिंजी कुल जो विनाश कनि। तव्हां ॼाणदा आहियो कि बाबा आयो आहे पावन दुनिया ठाहिण, त पुराणी दुनिया जो विनाश जरूर खपे न। बाबा हिन समय छो आया पावन दुनिया जी स्थापना करण, त पुराणी दुनिया जो विनाश खपे, न त असां राजा ई काथे कंदासीं। हिन पढ़ाई जी प्रारब्ध आहे भविष्य नई दुनिया में। त जो बि पुरुषार्थ कंदा आहिनि उहे हिन दुनिया, ॿिया जो बि पुरुषार्थ कंदा आहिनि पढ़ाई लिखाई धंधो आदि, उहे हिन जन्म जे लाइ कंदा आहिनि न, हिन दुनिया जे लाइ। सन्यासी जो पुरुषार्थ कराईंदा आहिनि उहे बि हिन दुनिया जे लाइ ई कराईंदा आहिनि। तव्हां चवंदा आहियो असां हिते अची करे राजा ई कंदासीं, असां भविष्य जे लाइ पढ़ाई था पढ़ूं, भविष्य प्रारब्ध जे लाइ। भविष्य में हिन जन्म में बि असांखे मिले थो, ईअं न त हिन जन्म बाबा तॾहिं त चई न 21 जन्म जो वरितो थो ॾिए, त इहो हिकु जन्म बाक़ी अॻियां जा 20 जन्म, परंतु गुप्त रूप में हुजण जे कारण घड़ी घड़ी ॿार भुलिजी वेंदा आहिनि। ॾिसो माण्हू हिन हिकु जन्म जे लाइ केतिरो ध्यान सां पढ़ाई लिखाई धंधो आदि कंदो आहे, भल पतो बि आहे तॾहिं बि शरीर छॾे सघंदा आहियूं त बि पढ़ंदो रहंदो आहे, कमाई कंदो रहंदो आहे, महिनत कंदो रहंदो आहे, सिर्फ़ु हिन जन्म जे लाइ। कंहिंजे लाइ? सिर्फ़ु रोटी जे लाइ, कपिड़नि जे लाइ। ऐं असां त अॻियां जे इहो हिकु जन्म ऐं अॻियां जे 20 जन्म 21 जन्मनि जे लाइ बाबा असांखे पढ़ाई थो कराए, कमाई थो कराए। पोइ भुलिजणी छो खपे, गफ़लत छो करणु खपे, त केॾी ध्यान सां करणो खपे न। बाबा चवंदा आहिनि पोइ घड़ी घड़ी ॿार भुलिजी वेंदा आहिनि, न त वॾा वॾा माण्हू चवनि, न त वॾा वॾा माण्हू काथां ईंदा आहिनि त केॾो स्वागत कंदा आहिनि। लंडन मां रानी आई त केतिरो धूमधाम सां स्वागत कनि, परंतु बाप केॾी वॾी अथॉरिटी आहे, लेकिन ॿारनि बग़ैर कोई ॼाणंदो ई न आहे। बाबा केॾो वॾो आहे न, लेकिन बाबा केॾो गुप्त रूप में ईंदो आहे त बाबा खे कोई ॼाणंदो ई न आहे। असां शो बि न करे सघंदा आहियूं, छो जी नई ॻाल्हि आहे न, मनुष्य मुंझदा बि आहिनि कि हिते ब्रह्मा काथां खां आयो, छो जी अॼुकल्ह त टाइटल ॾाढा रखी छॾिया अथनि। बाबा चवंदो आहे अंधेरी नगरी आहे न, कुझु बि ॼाणंदा न आहिनि। अगरि सम्झो साधु संत गुरूअनि खे मालूम पइजी वञे कि बाप आयो आहे, जेके सर्वव्यापी चवंदा आहिनि, त उहो हाणे मुक्ति जीवन मुक्ति अची करे ॾे थो, केॾो हुननि खे बि केॾी ख़ुशी थींदी न। अच्छा ॼाणी वञनि त अची करे वठनि, अहिड़ा ईअं पांव पकड़े वठंदा जो मां छुड़ाए बि न सघां। बाबा चवनि था कि अगरि कोई पहचाने वठे न त ईअं फटाफट अची वेंदा कि मां छुड़ाए बि न सघां। अहिड़ा त सभु ईअं त सभु चवंदा आहिनि, हीअ त सभु चवंदा कि हिननि वटि जादू आहे, गुरु जो माथो ख़राब थी वियो। पोइ जेको माण्हू न पहचानंदो उहो चवंदो कि हीअ जादू करे छॾियो अथनि ऐं गुरु जो मथो बि फिरी वियो, परंतु हाणे ईअं थियणो न आहे, इहे पिछाड़ी में थियणो आहे। चवंदा आहिनि न कन्याउनि भीषण मां खे बाण मारिया, इहे बि ॾेखारींदा आहिनि बाण मारण सां गंगा निकिती, त सिद्ध आहे पिछाड़ी में ज्ञान अमृत सभिनि खे पियारणो आहे,
सब पींदा, एटलीस्ट एतिरो त जरूर पींदा कि असां आत्मायूं आहियूं, बाबा निराकार। मनुष्य त कुछ भी न ॼाणनि, चई ॾींदा आहिनि परमात्मा त सर्वव्यापी आहे, बुद्ध खे बि सर्वव्यापी चई छॾींदा आहिनि, हिनखे चइबो आहे पत्थर बुद्धि। असां बि पहिरियों पत्थर बुद्धि हुयासीं, हाणे बाप अची करे सम्झाइनि था कि गॉड फादर खे कॾहिं बि साकारी ऐं आकारी न चईंदासीं, उहो त सदा ई निराकारी आहे न, उहा आहे सुप्रीम सोल। अॼु कल्ह तव्हां भक्ति कई, चईंदा आहिनि न भक्ति कंदे कंदे भगवान मिलंदो त जरूर आहे कि भक्ति कंदे कंदे दुर्गति खे पाईंदा आहियूं, पोइ बाप ईंदो आहे सदगति करण। हाणे चईंदा न भक्ति कंदे कंदे भगवान मिलंदो, त बाबा चए थो जरूर भक्ति कंदे कंदे दुर्गति खे पाईंदा आहियो, तॾहिं मां अची करे सदगति कंदा आहिनि। चईंदा बि आहिनि सर्व जो सदगति दाता, त मनुष्य थोड़ी सम्झंदा आहिनि कि परमात्मा कॾहिं ऐं कंहिं रूप में ईंदो। चई ॾींदा आहिनि द्वापर युग में श्री कृष्ण में ईंदो, इनखे चइबो आहे घोर अंधियारो। चईंदा आहिनि न कुंभकर्ण खे नींद खां जगायो त जगियो ई न, त बाप बि हाणे डायरेक्शन कढियो चईं कि ॿार पवित्र रहो, भगवान जी डायरेक्शन गीता सुनो, भगवान सां डायरेक्ट गीता सुनो, ॿुधो। 7 रोज क्वारंटाइन में विहारो, दान ॾियो त ग्रहण छूटे। बाबा चईंदा आहिनि न विकारनि जो दान ॾियो त तव्हांजी आत्मा मां ग्रहण छूटे। माण्हू अलाए कहिड़ा कहिड़ा ग्रहणनि खे मंदा रहंदा आहिनि। हाणे तव्हांखे 5 विकारनि जो ग्रहण लॻल आहे, हिनखे चइबो आहे पतित ठही विया आहिनि। रावण राज्य आहे न, हाणे बाप चए थो ॿार तव्हां मुंहिंजा ठहो, ॿियो न कोई। श्री श्री 108 जी श्रीमत ते हलो त तव्हां 108 विजय माला जा दाना ठही वेंदव। श्री श्री 108 निराकार परमात्मा जी श्रीमत ते हलो त तव्हां 108 विजय माला जा दाना ठही वेंदव। मां माला जो दानो न ठहींदो आहे, मां त न्यारो आहे न, जंहिंजी निशानी फूल ॾेखारींदा आहिनि। युगल दानो ब्रह्मा सरस्वती प्रवृत्ति मार्ग आहे न, निवृत्ति मार्ग व माला जा दाना में अची न सघंदा आहिनि। हा पवित्रता खे धारण कंदा आहिनि त पोइ बि सुठो, परंतु ये गुरु सदगति ॾेई न सघनि। सदगति दाता त हिकु सतगुरु आहे न, सतगुरु अकाल चईंदा आहिनि। सतगुरु त हिकु परमात्मा खे चइबो आहे। साकार गुरु अकाल मूर्त थोड़ी हूंदा आहिनि। लौकिक बाप टीचर गुरु खे त काल खाई वेंदो आहे न, मूंखे त काल बि न खाई सघंदो आहे। बाप केतिरी सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, त एतिरी सहज ॻाल्हियूं न सम्झी सघूं त बाबा हुननि खे चईंदा अच्छा ॿार मूंखे त यादि करो, ॿियो कुझु बि न सम्झो, मूंखे त यादि करो न। बाबा चईंदो आहे चक्र खे बि यादि करणो पए, बाप सां गॾु वर्ते खे बि यादि करणो पए न। बाप खे यादि करो त विक्रम विनाश थींदा। बाप त सम्मुख आयो आहे न, बाप खे अशरीरी चइबो आहे। ब्रह्मा विष्णु शंकर सभिनि खे पंहिंजो पंहिंजो शरीर आहे, मूंखे त पंहिंजो शरीर आहे ई न। तव्हांखे त मामा काका सभु आहिनि, मुंहिंजो त मामा काका कोई आहे न। ईंदो बि आहियां, परंतु तव्हां कीअं ईंदा आहियो? मां ईंदो त आहियां, परंतु तव्हां कीअं ईंदा आहियो, मां कीअं ईंदा आहियां, ॿिन्ही में फ़र्क़ु आहे न। चईंदा आहिनि गॉड फादर, परंतु काथां खां ईंदो आहे? परम धाम खां, जाते जाता खां असां बि आहियां, जंहिंखे ब्रह्मांड चइबो आहे। ब्रह्म अंडे मिसल सां आत्मायूं उते रहंदियूं आहिनि, इन करे हुनखे ब्रह्मांड चईंदा आहिनि। हिन समय तव्हां ब्रह्मा मुख वंशावली रुद्र यज्ञ जा रक्षक आहियो, राजयोग जी शिक्षा वठण वारा आहियो ऐं ॿियनि खे बि ॾियण वारा आहियो। राजयोग सिखाइण वारा तव्हां टीचर आहियो न, तव्हां बि टीचर थी आहियो न, राजयोग सिखाइण वारा। जीअं बाबा असांखे सिखाया अथई त असां बि ॿियनि खे सिखाईंदा आहियूं त टीचर थी वियासीं न। अच्छा मीठी मीठी सिखियल ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग।
रूहानी बाप जी तो सभिन रूहानी ॿारनि खे नमस्ते। तव्हांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार माला जो दानो ठाहिण जे लाइ ये धारणा पक्की करणी आहे कि मुंहिंजो त हिकु शिव बाबा ॿियो न कोई। स्मृति लब्धा ठाहिणो आहे। श्री श्री 108 शिव बाबा जी श्रीमत ते पूरो पूरो हलणो आहे। मुंहिंजो छॾे दओ ग्रहण सां मुक्त थियण लाइ मुंहिंजो छॾो। सब कुछ बाबा जो बाबा जो बाबा जो। तो सब प्रकार जे ग्रहण सां मुक्त थी वेंदा। वरदाना ब्रह्मण जीवन में सदा सुख जो अनुभव करण वारा माया जी ते क्रोध मुक्त ठो। ब्रह्मण जीवन में यदि सुख जो अनुभव करणो आहे तो क्रोध जीत थियण अति आवश्यकता है। भल कोई गारी भी दे इंसल्ट भी करे लेकिन तव्हांखे क्रोध न अचे। रोब ॾेखारण भी क्रोध जो अंश आहे। ईअं न क्रोध त करणो ई पवंदो आहे न त कम ई न हलंदो। अॼुकल्ह जे समय प्रमाण क्रोध सां कम बिगड़दो आहे। आत्मिक प्रेम शांति सां बिगड़ल उहो कार्य भी ठीक थी वेंदो आहे। हिन करे हिन क्रोध खे ॾाढो वॾो विकार समझी करे माया जी क्रोध मुक्त ठहो। बाबा हाणे चवनि था कि अॼु बाबा माया जी त क्रोध मुक्त ठाहिनि था असांखे। स्लोगन आहे पंहिंजी वृत्ति खे अहिड़ो पावरफुल ठाहियो जो अनेक आत्मायूं तव्हांजी वृत्ति जे योग्य सां योग्य ऐं योगी ठही वञनि। असां हिते वेठे वेठे जाते बि असां रहंदा आहियूं हुते बि असां पंहिंजी वृत्ति सां अर्थात मन में संकल्प कंदासीं न कि विश्व जी सर्व आत्माउनि खे बाप जो परिचय मिले। सभी आत्माएं बाप खे उनजे यथार्थ नाम रूप सां पहचाने करे यादि थी करनि त इहो ई उन्हनि खे योग्य और योगी ठाहिण थियो न। वृत्ति अर्थात असांजी सोचण जो तरीक़ो। असांजी सोच हीअं ठही वञे त सभी हिते वेठे वेठे असां सभिनि खे योगी ठाहे सघंदा आहियूं। सभिनि खे योग्य ठाहे सघंदा आहियूं। अच्छा ओम शांति।